अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ अदालत नाॾो सरेंडर करे छॾियो। नवाज़ शरीफ़ एहतसाब अदालत ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट आॾो पेश। हाई कोर्ट एविनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में नवाज़ शरीफ़ जी ज़मानत में 26 अक्टूबर ताईं वाद करे छॾी। सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ जूं अपीलूं बहाल करण वारियूं दरख़्वास्तुनि ते नैब खे नोटिस जारी। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त नवाज़ शरीफ़ खे मुतमइन करणो पवंदो त हू अदालतुनि मां गैर हाज़िर छो रहियो। एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज़ शरीफ़ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नवाज़ शरीफ़ जी कानूनी टीम 10 लाख रुपयनि जा मुचलका जमा कराए छॾिया। नवाज़ शरीफ़ जो इश्तिहारी जवाबदार वारो स्टेटस ख़त्म, दाइमी गिरफ़्तारी वारंट मुअत्तल। अदालतुनि में पेशी दौरान कारकुननि पारां नवाज़ शरीफ़ जी आजियां गुलनि जी वर्खा। अदालतुनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पंजाब की निगरान हुकूमत पारा नवाज़ शरीफ़ लाए वडो रिलीफ। पंजाब की निगरान काबीना अल अज़ीज़िया रेफरेंस में नवाज़ शरीफ़ की सज़ा मुअत्तल करे छॾी। इतलात वारे निगरान वज़ीर आमिर मीर नवाज़ शरीफ़ की सज़ा मुअत्तली की तस्दीक कंदे चयो आहे त निगरान काबीना आइनी इख्तियार इस्तेमाल कंदे सज़ा मुअत्तल कई। क्रिमिनल प्रोसीजर कोड के सेक्शन 401 तहत नवाज़ शरीफ़ की सज़ा मुअत्तल कई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद जी मुलाक़ात। आर्मी चीफ पारां गज़ा में जारी जंग में फ़लस्तीनी जी जानी नुक़सान ते ताज़ियत जो इज़हार। फ़लस्तीन रियासत लाइ पाकिस्तान जी उसूली हिमायत जो अज़्म, शहरनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं आलमी इंसानी क़ानूननि जी पासदारी जो मुतालबो। आर्मी चीफ जो चवणु आहे त इसराइल गज़ा में इंसानियत ख़िलाफ़ जंगी ॾोह करे रहियो आहे। आलमी बिरादरी अलमीअ खे रोकण लाइ किरदारु अदा करे। फ़लस्तीन रियासत जो गादी वारो हंधि अल-क़ुद्स शरीफ़ आहे। गज़ा जी जंग खे दहशतगर्दी सां ॻंढणु बेवकूफ़ी हूंदी। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जा दिलचस्प मुकाबला। मुंबई के वाखिंडे स्टेडियम में ॾखण अफ्रीका ऐं बांग्लादेश जूं टीमूं आम्हूं साम्हूं। ॾखण अफ्रीका बांग्लादेश खे 383 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो। डिकॉक शानदार 174 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी। हेनरिक क्लॉसन 52 बालनि ते 90 रन्सूं ठाहियूं। बांग्लादेश जी बैटिंग जारी। सुप्रीम कोर्ट में हिकु ई ॾींहुं सॼे मुल्क अंदरि चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त ॿुधणी। अदालत सॼे मुल्क में हिकु ई ॾींहुं चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त वापसि वठण जी बुनियाद ते ख़ारिज करे छॾी। पाकिस्तान गोरी वेपन सिस्टम की ट्रेनिंग लॉन्चिंग जो कामयाब तजर्बो करे वरितो। ISPR मूजिब तजर्बे जो मकसद आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड के ऑपरेशनल और टेक्निकी तैयारी के जाचड़ हो। सदर वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ्स और सर्विसेज चीफ्स तरबियती लॉन्च की कामयाब तजुर्बे ते ऑफिसरन, साइंसदानन और इंजीनियर्स के वाधायूं ॾिनियूं। लॉन्चिंग जो मुशाहिदो कमांडर आर्मी स्ट्रेटेजिक फोर्स कमांड स्ट्रेटेजिक फोर्सेस के सीनियर ऑफिसरन, स्ट्रेटेजिक तंजीम के साइंसदानन और इंजीनियर्स कयो।